सिंध में पोलियो जा वधीक 2 केस ज़ाहिर थिया आहिनि। हलंदड़ साल केसनि जो अंग वधी 7 थी वियो आहे। कराची के ओभर ज़िले ऐं सजावल में पोलियो जा केस रिपोर्ट थिया आहिनि। सिंध में पोलियो जा 2 केस ज़ाहिर थियण खां पोइ मुल्क में हलंदड़ साल केसनि जो अंग 26 थी वियो आहे। पोलियो केसनि जी मौजूदा सूरत हाल ॻणती जोगी आहे। आयशा रज़ा फारूक जो चवणु आहे त पोलियो वायरस जे मुंतक़िली खे रोकियो वञे। पोलियो बाबति फोकल पर्सन जो चवणु आहे केस रिपोर्ट थियण बाद ॼाणायल इलाइक़नि में पोलियो जी वैक्सीनेशन जारी आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे आहियूं। सिंध में पोलियो जा वधीक 2 केस ज़ाहिर थिया आहिनि। हलंदड़ साल केसनि जो अंग वधी 7 थी वियो आहे। कराची जे ओभर ज़िले ऐं सिजावल में पोलियो जा केस रिपोर्ट थिया आहिनि। सिंध में पोलियो जा 2 केस ज़ाहिर थियण खां पोइ मुल्क में हलंदड़ साल केसनि जो अंग 26 थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद मीर सहतो। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कराची के ओभर ज़िले ऐं सिजावल ज़िले में पोलियो जा जेके अलग अलग मुस्बत केस साम्हूं आया आहिनि। हिकु केस जेको ओभर ज़िले में आयो आहे, जॾहिं त हिकु केस सिजावल ज़िले में आयो आहे। नेशनल EOC इस्लामाबाद मूजिबि हलंदड़ साल में पाकिस्तान में पोलियो जा हेल ताईं जेका 26 केस ज़ाहिर थी चुका आहिनि, जॾहिं त हलंदड़ साल हिन वक़्त ताईं सिंध में रुगो पोलियो जा 7 केस जेके आहिनि उहे मुस्बत आया आहिनि। कराची जे जेका पोलियो जी जेका फोकल पर्सन हुई आयशा रज़ा, हुन पारां इहो मौक़ुफ़ ॾिनो वियो आहे त पोलियो केसनि जी जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा ॻणतीअ जोगी आहे ऐं हिन वक़्तु जेका वधीक पोलियो जो जेको वायरस जी मुंतक़िलीअ खे असीं रोकण जी भरपूर कोशिशि करे रहिया आहियूं। हिन चयो त पोलियो जा जेके फुड़ा आहिनि उहे असीं ॿारनि खे पीआरे रहिया आहियूं। वालदेन में पिणु इन शइ जी अवेयरनेस विझी रहिया आहियूं ऐं केस रिपोर्ट थियण बाद जेको आहे उन्हनि इलाइक़नि में असां हिकिड़ी कवर्ड एरिया तयारु करे छॾी आहे, जंहिंजे अंदरि जेको असां हिन वक़्तु जेको वैक्सीन जो जेको अमल आहे उहो शुरू करे छॾियो आहे ऐं हिकिड़ो कवर्ड एरिया तयारु करे छॾियो आहे जिते असांजी जेके टीमूं आहिनि उहे मौजूदु आहिनि। जी ठीकु आहे शायदि, वॾी महिरबानी अपडेट करणु।